अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरियल HRJDO न्यूज़ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डहरी जी नवाबशाह लॻ जमाल किरियो भरिसां तारीख़ी माग चाहियूं जे दड़े जी खोटाई सिलसिले में हर साल वांगुरु इन साल बि पंजूं दफ़ो आसार क़दीमा जी तहक़ीक़ लाइ फ्रांस जा मिस्टर डेविड ऐं मिस्टर पास्कल खोटाई कराए रहिया आहिनि ऐं अटिकल 60 मज़दूर खोटाई जो कमु इंतिहाई बारीक बेनीअ सां नंढड़ा बुर्श ऐं रबीनुनि सां खोटाई करे रहिया आहिनि। जॾहिं त अॼु फ्रांस जो मुक़ररु कयल पाकिस्तान में सफ़ीर मार्क पेरेटी ऐं काउंसलर जनरल फ्रांस डेडियान टालपान दौरो कयो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा पेचूहो, डॉक्टर फज़लुल्लाह पेचूहो, सकरंडे मौज़ शख़्स सैयद महमूद शाह, मेज़बान अब्दुल सत्तार किरियो, सेक्रेटरी सकाफ़त अकबर लिगारी, कमिश्नर शहीद बेनज़ीर अब्बास, सैयद मोहसन शाह, डिप्टी कमिश्नर इब्रार अहमद जाफ़र पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे फ्रांस जे सफ़ीर चयो त इंडस्ट्रियलाइज़ेशन तमामु क़दीम आहे ऐं हिते महज़ब इंसाननि जा आसार मिलनि था ऐं हिते 5 सालनि जी खोटाई दौरान को बि हथियार न मिलियो आहे। सिर्फ़ मणिया पाणीअ जूं नादियूं, दस पाटिरियूं, रांदीका, जैमी डांद, कुतो ऐं ॿियूं काफ़ी शयूं मिलियूं आहिनि। उन सिलसिले में खोटाई कंदड़ टीम जे सरबराह मिस्टर डेविड ऐं मिस्टर पास्कल चयो त असांजो अंदाज़ो हो त ही फिटल शहर मुंहनि जो दड़ो हड़ापा जे बराबरि जो शहर आहे, पर हींअर साबित थियो आहे त ही शहर उन्हनि खां बॻे जो आहे, छाकाणि त पहिरीं खोटाई में पकियूं सिरियूं मिलियूं आहिनि। उन जे हेठां जेका खोटाई थी आहे उन मां पकियूं सिरियूं न मिलियूं आहिनि, सिर्फ़ु कचियूं सिरियूं मिलियूं आहिनि। सूबाई वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा पेचूहो चयो त असां फ्रांस हुकूमत जा थोराइता आहियूं जिन आर्कियालॉजी जा माहिर नवाबशाह चाहियूं जे दड़े ते खोटाई लाइ मोकिलिया आहिनि। हीअ असांखे सिंध जी पुराणी तहज़ीब ॻोल्हे ॿुधाए रहिया आहिनि। हिन चयो त 5 सालनि जी खोटाई दौरान हितां को बि हथियार न मिलियो आहे। उन मां साबिती मिले थी त सिंध जा माण्हू पुरअमन हूंदा हुआ। सेक्रेटरी सकाफ़त अकबर लिगारी दुनिया जे कुझु मुल्कनि में आर्कियालॉजीअ जा तमामु वॾा माहिर आहिनि। उन्हनि में फ्रांस, इटली ऐं अमेरिका बि आहिनि ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे जो फ्रांस जा आर्कियालॉजिस्ट हिते खोटाई करे रहिया आहिनि ऐं उन्हनि सां गॾु हितां जा मज़दूर बि गॾु आहिनि। उन्हीअ में सिंध हुकूमत जो भरपूर सहकार शामिल आहे। हिननि खे सिक्योरिटी बि ॾिनी वई आहे। हिन सॼी टीम जो मुकमल ख़्यालु रखियो पियो वञे। हिते कमु कंदड़ पोरियतनि चयो त हिते जेको असां कमु कयूं था असांखे 500 खां 700 रुपया ताईं ॾियारी मिले थी ऐं कमु तमामु निफ़ासत सां कयो वञे पियो। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।